जो ॻोठ समेत भरपासे वारे इलाइक़नि में अटे जे बहिरान कर खंयो आहे, जंहिं करे 130 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। अटे जे हथरादू खोट सबबि पोलियत तबिको सख़्त परेशानीअ जो शिकार आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था मंठार जागीराणीअ जी हिन रिपोर्ट में। दुकानदारनि ऐं वापारियुनि पारां पीरगोड़ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अटे जो हथरादू बहिरान पैदा करे अटो 130 रुपया फ़ी किले जे हिसाब सां विकिरो कयो पियो वञे, जंहिं करे ही पोरियत तबिको सख़्त परेशान आहे। अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। पीरगोठ में वापारियुनि ऐं मनपसंद माण्हुनि ॾाढो रेट अटे वधायो आहे। 130 ते बि मुश्किल थी वियो आहे। हाणे वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। ग़रीब माण्हू अॿो जे विच ॾियारी ताईं 400-500 कमाईंदा आहियूं, 600। अटो तमामु महांगो थी वियो आहे। असांजे पहुच खां ग़रीबनि ऐं जंहिं घर में 10-10, 12-12 ॿार आहिनि, असां परेशान आहियूं। हुकूमत खे अपील था कयूं त अटो सस्तो करे 50-60 रुपया गवर्नमेंट रेट ॾे। तो ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। बसि कहिड़े ॾींहुं कमायूं था, कहिड़े नथा कमायूं, महांगाई लॻी पई आहे। 130 रुपया किलो करे छॾियो अथऊं। जिते असां हाणे कमायूं 300-400 रुपया, उते अटो वठूं या ॿियो सौदो वठूं। ये मुताबिक़ त फौरी तौर ते नोटिस वठी अटे जे हथरादू खोट पैदा कंदड़ वापारियुनि खिलाफ़ कार्रवाई करे परेशानी ख़त्म कई वञे। कैमरामैन तौसीफ़ गिलाल सां गॾु मंठार जागीराणी, धरती टीवी न्यूज़ पीर जो।